नाज़रीन अहम ख़बर अवांखे अपडेट कंदा हलूं त वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चवण आहे त गुज़िरियल 2.5 सालनि खां इस्तीफ़ाउनि जे मामले ते सियासत कई वई आहे। असांजी नज़र में PDM ख़त्म थी चुकी आहे। नून लीग सेंट्रल पंजाब ऐं PP सिंध ताईं महदूद आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवण आहे त नून लीग वॾी जमात आहे, पर मरियम नवाज़ ॿाराणी सियासत पई करे क़ौमी असेंबली में सुधारनि वारो अमल शुरू कयो आहे। सुधारनि बाबति नून लीग ऐं PP समेत समूरियुनि जमायतुनि सां राब्ता कंदासीं। मांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवण आहे गुज़िरियल 2.5 सालनि खां इस्तीफ़ाउनि जे मामले ते सियासत कई वई आहे। असांजी नज़र में PDM ख़त्म थी चुकी आहे। नून लीग सेंट्रल पंजाब ऐं PP सिंध ताईं महदूद आहे। नून लीग वॾी जमात आहे, पर मरियम नवाज़ ॿाराणी सियासत पई करे क़ौमी असेंबली में सुधारनि वारो अमल शुरू कयो आहे। सुधारनि बाबति नून लीग ऐं PP समेत समूरियुनि जमातुनि सां राब्ता कंदासीं।